अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमा ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक़ कोलाची सां गॾु। वज़ीर आज़म भारत जे वज़ीर आज़म ऐं अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात थी आहे ऐं उन मुलाक़ात खां पोइ पाकिस्तान जे परॾेही दफ़्तर पारां ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। ख़दशा इहे आहिनि त इहा जेका मुलाक़ात थी आहे हूअं त आम तौर ते मुलाक़ातूं थींदियूं रहनि थियूं, पर हीअ जेका मुलाक़ात थी आहे उहा कुछ कंट्रोवर्सीज़ जो शिकार रही आहे। उहा इन हवाले सां त अमेरिका जे सदर पारां अमेरिका पारां जदीद टेक्नोलॉजी जा जेके हथियार आहिनि उहे इंडिया खे ॾियण जो ऐलान कयो आहे ऐं ज़ाहिर आहे अल्टीमेटली पाकिस्तान ऐं इंडिया जा जेके रिलेशन्स आहिनि उहो काफ़ी टाइम खां जेके आहिनि उहे कंट्रोवर्सीज़ रही आहे। उनखां अलावा उन्हनि जो तमामु घणियूं जंगियूं थियूं आहिनि इन मामले ते। उनखां अलावा उन्हनि जी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कार्रवायूं बि थियनि पियूं ऐं जेकॾहिं उन्हनि खे जदीद टेक्नोलॉजी जा हथियार मिलंदा डेफिनेटली पाकिस्तान उन हवाले सां ख़दशा ज़ाहिर कंदो। ऐं ॿिए तरफ़ इहो बि उन में जेको उन्हनि जो एलामिया ज़ाहिर कयो वियो आहे उन एलामिया में इहो वाज़े थियो आहे त उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान खे घुर्जे त जेके सरहद पार जेका दहशतगर्दी थिए पई उन जे लाइ पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु न करे। इहा हिकिड़ी वॾी स्टेटमेंट आहे। या अल्टीमेटली पाकिस्तान खे हिट कयो पियो वञे दहशतगर्दी जे हवाले सां। उनखां पोइ जवाब में अॼु जेका परॾेही दफ़्तर आहे उनजे तर्जमान पारां वाज़े तौर ते इहो ॿुधायो वियो आहे त हीअ जेको उन्हनि जी मुलाक़ात थी आहे उन्हनि ॻणती ज़ाहिर कई आहे जेके जदीद टेक्नोलॉजी जा हथियार उन्हनि खे मिलंदा अल्टीमेटली ज़ाहिर आहे उहे पाड़ेसरी मुल्क आहिनि इंडिया ऐं पाकिस्तान ऐं उन्हनि जी हिकिड़ी डिघे अरसे खां हिकिड़ी जेका आहे उहा वार वारी सिचुएशन रही आहे। मुख़्तलिफ़ वार्स बि थियूं आहिनि। उन हवाले सां उन्हनि ख़दशा ज़ाहिर कया आहिनि ऐं उन्हनि जो तर्जमान जो इहो बि चवणु आहे त पाकिस्तान हमेशह अमन खे ख़िते में अमन खे तरजीह ॾिनी आहे ऐं अमन खे हथी वठाइण जे लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। ॿिए तरफ़ पाण इहा बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त हीअ जेको ट्रंप हिन दफ़े वाइट हाउस जी जेका हुकुमरानी आहे उहा संभाली आहे उन खां पोइ रेंडमली हिकिड़ी मोदी जी मुलाक़ात थियण ऐं उनखां पोइ अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट्स अचणु या उन्हनि खे जदीद टेक्नोलॉजी जा हथियार मुहैया करणु इहो छा पाकिस्तान खां वधीक फेवरेटिज़म जेका आहे उहा इंडिया खे मिले थी या ऐं उन हवाले सां इंडिया खे का सपोर्ट हासिलु आहे या उन्हनि खे सपोर्ट मिले थी। ऐं ॿिए तरफ़ पाण इहा बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त ट्रंप जे अचण खां पोइ वर्ल्ड लेवल ते जेका जियो पॉलिटिक्स आहे उहा कहिड़ी सूरत हाल वरिती आहे ऐं छा हाणे जियो पॉलिटिक्स जेका आहे उहा चेंज थियणु वञे पई या ट्रंप जे अचण खां पोइ कुझु जेके वार्स ऑलरेडी हलनि पियूं जीअं फ़लस्तीन वार थी वई। हीअं त ख़ैर जंगबंदी थी वई आहे कुझु हद ताईं, पर उनखां अलावा जेका उहा फ़लस्तीन जो इशू हुजे यूक्रेन जो इशू हुजे उनखां अलावा जेके आहिनि पाकिस्तान इंडिया जा रिलेशन्स हुजनि पाण ओवरऑल इन ते जियो पॉलिटिक्स ते पाण डिस्कशन कंदासीं। असां सां गॾु सीनियर तजिया निगार ऐं पाण सां गॾु अॻोणा सफ़ीर जी आर बलोच साहब पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। जी आर बलोच साहब वॾी महिरबानी असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। सर सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो हिकु तरफ़ पाकिस्तान ऐं इंडिया जा जेके रिलेशन्स आहिनि उहो ज़ाहिर आहे पाण मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं त उन्हनि जा जेके रिलेशन्स आहिनि उहे कुझु बहितर न आहिनि ऐं अॻिते बि का बहितरी जी उमेदु नज़र उन में न पई अचे। पर ॿिए तरफ़ अमेरिका जे सदर पारां उन खे सपोर्ट करणु उन सां मुलाक़ातूं करणु त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन उन खे इनडायरेक्टली सपोर्ट करणु ऐं जदीद टेक्नोलॉजी जा हथियार मुहैया करणु छा इहा पाकिस्तान खे हिट करण जी का साज़िश त न आहे? ॾिसो को ख़तरो आहे हुयो त ट्रंप जे अचण खां पोइ वरी दुबारा उहे तालुकात जेके हिननि जा हुआ ट्रंप जा पंहिंजा ऐं मोदी जा उहे दुबारा रिवाइव थींदा। छाकाणि जो हिन खां पहिरियां वारी जेका हुकूमत बाइडन जी उहो कोशिशि कंदा हुआ त ऑल्दो उन जा रिलेशनशिप स्टेट लेवल ते काफ़ी अॻिते वधी विया आहिनि इंडिया जा ऐं अमेरिका जा, इन करे जो हू चाइना खे इंडिया जे ख़िलाफ़ इंडिया खे चाइना जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु चाहे था। लेकिन एतिरो खुलियल ऐं एतिरो नेगेटिव स्टेटमेंट में अचनि पाकिस्तान जे हवाले सां ऐं पाकिस्तान ते वरी साॻा पुराणा टेररिज़म जा जेके इल्ज़ामात आहिनि उहे हणणु ऐं उनखे पब्लिक करणु त ख़ुदि हिकिड़ो तमामु अणवणंदड़ हिकिड़ो इल्ज़ाम आहे जंहिंजो तव्हां जो ज़िक्र कयो पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस
पर्सन जेको आहे उन पर्सन जेको आहे उनखे निंदियो आहे, असांजी हुकूमत उनखे निंदियो आहे ऐं बाहिरि निंदियो आहे। ईअं कढणु थींदो आहे छाकाणि जो हू ॿिन्ही ॿ मुल्क आहिनि, पंहिंजो पाण जेको उन्हनि खे कॉपरेशन करिणो आहे करणु, छो था टे दुर ते आणनि। सो आई थिंक पाकिस्तान लाइ वॾो चैलेंज आहे त हू अहिड़े जेका गठजोड़ आहे कुझु एलिमेंट्स जी यूएस गवर्नमेंट में ऐं इंडिया जी, उनखे कहिड़े तरीक़े सां न्यूट्रलाइज़ कंदो। पाकिस्तान त बज़ार ख़ुदि हिकिड़ो विक्टिम रहियो आहे टेररिज़म जो, उनते इल्ज़ाम हणनि त पाकिस्तान टेररिज़म में शामिल आहे। हुनजो साफ़ नज़र थो अचे पियो त पाकिस्तान खे हेठो ॾेखारिणो आहे, पाकिस्तान जो इमेज ख़राब करिणो आहे। पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेका सालनि खां वठी प्रोपेगेंडा हले थी थी, उनजे हवाले सां उहा उनजो ई तसलसल आहे ताकी पाकिस्तान खे प्रेशराइज़ कयो वञे त हू पंहिंजे जेको उसूली मौक़िफ़ आहे कश्मीर जो उन तां पोइते हटी वञे, या जेको असांजो उसूली मौक़िफ़ आहे फ़लस्तीन जे हवाले सां उन तां पोइते हटी वञे। त मुंहिंजे ख़्याल आहे इन में इन्हनि खे ॿिन्ही खे कामयाबी न थी। अच्छा जी अर साहब, जेको कश्मीर जो मामिलो आहे उहो ज़ाहिर आहे हिकु वॾो इशू आहे। उन खां बग़ैर त पाकिस्तान इंडिया जे तालुकात में का बहितरी जा इम्कान आहिनि। उनजो तव्हांखे छा थो लॻे कश्मीर जे हवाले सां वर्ल्ड लेवल ते को रोल प्ले करण वारो न आहे जेको इन मामले खे इशू खे रिज़ॉल्व कराए? ख़ासि तौर ते UN जी क़रारदाद बि वाज़े तौर ते आहे, उन बावजूद बि जेको इहो जेको कश्मीर वारो इशू आहे हिन वक़्त ताईं हल नथो थिए। उन हवाले सां ई मुसलसल इंडिया वार करे कंदो रहे थो पाकिस्तान ते, ऐं पाकिस्तान जवाबी कार्रवाई कंदो रहे थो। उनखां अलावा वर्ल्ड लेवल ते इल्ज़ाम तराशी बि थिए पई त हू दहशतगर्द कनि था, हू दहशतगर्दी कनि था। छा इन जो मुस्तक़िल हल आहे कश्मीर जो, या को इन हवाले सां को रोल प्ले करे सघे थो? छाकाणि त वधि में वधि जेका वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा UN आहे। UN खां पोइ केरु इन मामले खे संजीदा वठंदो? ऐं UN जी क़रारदाद जी बि इंडिया इनडायरेक्टली जेको आहे उहो मुखालफ़त करे थो। कोई शक न आहे त कश्मीर जो जेको मामिलो आहे जेको तक़रीबन 70 साल खां वधीक पेंडिंग आहे, ऐं हाणे जेको इन्हनि 2019 में जेको रिवोक कयो हुनजो स्टेटस 370 खे विड्रॉ करे ऐं 135A खे ख़तमु करे, जंहिंजो स्पेशल स्टेटस हुयो हिंदुस्तान जी फेडरेशन में कश्मीर जो, ऐं उनखे आज़ादी हुई त पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन ठाहे पंहिंजो पाण खे हू सेल्फ गवर्न कनि, उहो सभु कुझु जेको आहे सो अनफॉर्चुनेटली वापसि करे छॾियो आहे। ऐं हाणे हिकु लिहाज़ सां जेको इंडिया जो मक़सदु इहो घटि कंहिं तरह सां UN जे तमामु रेज़ोल्यूशन खे असां बेमाना करे छॾियो, जंहिंमें हू कामयाबु थी विया आहिनि अनफॉर्चुनेटली। ऐं दुनिया जेका आहे सा मुफ़ादनि जी दुनिया आहे, सियासत मुफ़ादनि जी आहे, उसूल जी कान्हे, कानून जी कोन्हे। लिहाज़ा दुनिया मां इहा तवक़ा रखणु त उहो कश्मीर खे सपोर्ट कंदा पॉसिबल न आहे। So the only option left for Kashmir is कि वो पाण कश्मीरी पंहिंजी आज़ादी जी जेको आहे शोलो उहो जारी रखनि पंहिंजे दिलि में, पंहिंजे जज़्बे में, ऐं पंहिंजी सियासी जदोजहद जेका पुरमन आहे उहा रखनि। ऐं साॻी तरह सां पाकिस्तान बि जेको सियासी ऐं डिप्लोमेटिक ऐं मॉरल जेका आहे अख़लाक़ी मदद उहा जारी रखे। ऐं कुझु के मुसलमान मुल्क ज़रूरु आहिनि जेके थोरी घणी हेल्प कनि था OIC में, ज़रूरु उहो मामिलो बार बार उठायो वञे थो। हुन में पाकिस्तान काफ़ी एक्टिव हूंदो आहे ताकी इहो कंहिं न कंहिं फोरम ते इहो मामिलो जेको सो रहे। सो कश्मीर जो मामिलो हाणे लॻे ईअं थो त अञा घणा ई साल लॻी वेंदा त हिनखे कंहिं तरीक़े सां हल कयो वञे। कंहिं तरीक़े सां इहो हल थिए मुमकिन नज़र नथो अचे पियो त वेझाई में थी वञे। हा, टाइम लॻंदो, थी सघे थो त अहिड़ी का बाउसूल हुकूमत अची वञे इंडिया में जेका कानून जी तस्करी न कंदी हुजे, जेका अख़लाक़ियात ॼाणंदी हुजे, तारीख़ खे अहमियत ॾींदी वञे, ऐं कश्मीर जे माण्हुनि जे हक़ जी हुनखे सा अहमियत ख़बर हुजे। त हिननि जे पंहिंजे प्राइम मिनिस्टर जेको नेहरू उन वाइदो कयो कश्मीर, छाकाणि जो हू पाण बि कश्मीरी पंडित हुयो त असां कश्मीर खे जेको आहे सो आज़ादी ॾींदासीं, या उनखे कम अज़ कम UN जी रेज़ोल्यूशन मुताबिक़ जेको आज़ादी हूंदी त हू केॾा वोट करणु चाहिनि था, प्लेबिसाइड करण जे हवाले सां उन पंहिंजो वाइदो पब्लिक में कयो हो कश्मीरनि सां। लेकिन उहे वादा समाना ख़तमु थी विया। हिकिड़ी जेका असांखे ख़बर आहे त हिकिड़ी एक्सट्रीमिस्ट अल्ट्रा नेशनलिस्ट जेका आहे सा हुकूमत दिल्ली में मौजूदु आहे, जेका न कानून खे ॾिसे थी ऐं न कंहिं अख़लाक़ियात खे ॾिसे थी। हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताक़त जी ज़ुबान सां ई ॻाल्हाइनि पिया सॼी दुनिया सां, ऐं पंहिंजे नंढियूं ख़ासि तरह जेके अक़िलतियूं आहिनि उन्हनि सां उहो हिकिड़े जेको आहे ताक़त सां ॻाल्हाइनि था, ऐं हुन में
कश्मीर जे हक़ उन्हनि तमामु घणो फलक कयो आहे, उन्हनि जूं आज़ादियूं, उन्हनि जी शहादतूं, उन्हनि जूं बेहरमतियूं, उहे तमामु तारीफ़ जो हिसो आहे। अच्छा जीअर साहब, जो हे हिकु तरफ़ पाण ॾिसूं पिया पाकिस्तान ऐं जेके US जा तालुकात आहिनि उहे तमामु बहितर आहिनि ऐं मुसलसल उन हवाले सां पाण डिबेट कंदा रहूं पिया, पर ही जेको पाकिस्तान इंडिया जे तालुकात में बहितरी हुजण जे बावजूद बि अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾियणु अमेरिका पारां या अहिड़े क़िस्म जो ऐलान करणु इंडिया जे लाइ हिकिड़े जेको अगेंस्ट कंट्री रहे थो उन जे सपोर्ट करणु, इनडायरेक्टली फेवरेटिज़म करणु, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? छा इहो इनडायरेक्टली का छूट न आहे त तव्हांखे जदीद टेक्नोलॉजी जा हथियार मिलनि, तव्हां वञी फाइट कयो, तव्हां जेको आहे ख़िते में जेको आहे उहो हिकिड़ो माहौल ख़राबु कयो? इहा ॻाल्हि वाज़े आहे। पाकिस्तान जी नुमाइंदे बि इहो चयो आहे फॉरेन ऑफिस जे त ही जेको एतिरो सोफिस्टिकेटेड जहाज ॾियणु या ॿिया जेके टेक्नोलॉजी ॾियणु अमेरिका खे बैलेंस ऑफ पावर जेको आहे सो ख़राबु थींदो साउथ एशिया में। इहा बि तारीफ़ ॾेई आहे त इहे सभु वेपन जेके आहिनि से घणो करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ ई इंडिया इस्तेमालु कंदो आहे। लिहाज़ा इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे तव्हां जेको पिया कयो। असांखे बि इहो आहे ख़दशो ऐं पाकिस्तान उन ख़दशे जो इज़हार कयो आहे अमेरिका सां। ऐं असांखे ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि खे ॿुधाइणु घुरिजे त ही जेको सेल ऑफ वेपन्स आहे, ऑफेंसिव वेपन्स आहिनि, डिफेंसिव वेपन्स न आहिनि। ऑफेंसिव वेपन्स खे पोइ इहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदा। इहे थोरी चाइना सां लड़ाई कोन कंदो, चाइना खे वॾो पावर आहे। ओनली कंट्री विच जेको आहे सो हू कंदो लड़ाई इंडिया, उहा पाकिस्तान सां कंदी। अच्छा जीअर साहब, हिकु तरफ़ जेको ट्रंप आहे उहो इलेक्शन कैंपेन में इलेक्शन खां पहिरियां इहे ॻाल्हियूं कंदो रहियो, मां जॾहिं प्रेसिडेंट थींदुमि त मां चेंजिंग आणींदुमि ऐं मां पीस जा जेके आहिनि उहे मैसेज ॾींदुमि सभिनि खे त ख़िते में जेको आहे उहो अमन बरक़रार रखो, जेके जंगूं थियनि पियूं उन्हनि जी जंगबंदी कंदासीं, उनखां अलावा अॻिते बि कोशिशि कंदासीं, रोल प्ले कंदासीं त जंगूं न थियनि। हिकु तरफ़ अहिड़े क़िस्म जी कंपेन, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ऐं अचण खां पोइ ऐं वरी अहिड़े क़िस्म सां इनडायरेक्टली कंहिं इंडिविजुअल खे सपोर्ट करणु, तव्हां छा था सम्झो? छा ट्रंप हिन दफ़े का स्ट्रिक्ट पॉलिसी रखी आयो आहे? छा उहो ख़िते में पीस खे वधीक प्रायोरिटी ॾींदो या बजाए पीस जे वॉर्स खे वधीक प्रायोरिटी ॾींदो? छाकाणि पहिरियां फ़लस्तीन जी स्टेटमेंट बि उन्हनि जे साम्हूं जेका आहे उहा पंहिंजे आयल आहे। न ॾिसो, हुन ऐलान कुझु कयो आहे भई मां जंग नथो लड़णु चाहियां, ऐं थी सघे थो त हुनजो घणो जो कंसंट्रेशन आहे त पंहिंजे मुल्क में मुकमिल तरह सां हिकिड़ी डिक्टेटरशिप जेका आहे सा क़ाइमु करे। ऐं हुननि चयो आहे त असां हाणे सॼी जवाबदारी मुल्क दुनिया खे हलाइण जी कान कंदासीं। हुन में सेक्रेटरी ऑफ स्टेट चयो आहे त पंहिंजी जवाबदारियूं पाण खणो। यूरोपियन खे चयो आहे, अरब मुल्कनि खे चयो आहे। हाणे अमेरिका जेको आहे सो उहो जेको पीसमैन ऑफ द वर्ल्ड जो रोल अदा कंदो उहो न कंदो। सो लॻे ईअं थो त अमेरिका जंगनि जे कम अज़ कम ट्रंप जी हद ताईं जंगनि जे ख़िलाफ़ु आहे। पर हाणे ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त छा इन्हनि तमामु बातनि खे हू पूरो करे थो, सिर्फ़ु इहे ऐलानात आहिनि ऐं सिर्फ़ु हिकिड़ी पब्लिक PR एक्सरसाइज़ आहे। अच्छा जीआर साहब, इमिग्रेशन जे हवाले सां पाण गुज़िरियल प्रोग्रामनि में बि ॻाल्हि कंदा आया आहियूं त इमिग्रेशन जो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा आहे। उनमें पाकिस्तान जो रोल बि तव्हांजे साम्हूं आहे। पाकिस्तान बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कार्रवायूं कंदा रहनि था जेके परॾेही हिते अचनि था पिया। उनखां अलावा ट्रंप बि इन हवाले सां स्ट्रिक्ट एक्शन्स खयां आहिनि त परॾेही जेके आहिनि गैर क़ानूनी तौरु हिते आयल आहिनि उहे जेके आहिनि वापसि ॾे पंहिंजे मोटी वञनि। ऐं उन हवाले सां अॼु तर्जुमान साहब जेके आहिनि परॾेही दफ़्तर जा, उन्हनि जो बि इहो चवणु हुयो त इमिग्रेशन जो जेको फ़ैसिलो आहे उहो अमेरिका ऐं असांजो गॾियल फ़ैसिलो आहे। उनमें असां पाण हिसो आहियूं ऐं असां बि इन शइ जे ख़िलाफ़ु आहियूं। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त फ़लस्तीन ऐं जेको फ़लस्तीन सऊदी अरब ॾांहुं जेके फ़लस्तीनी आहिनि उहे कुझु वञनि पिया उते, असां उन्हनि जे बि हक़ में न आहियूं त को बि परॾेही जेको आहे उहो कंहिंजे बि मुल्क में गैर क़ानूनी तौरु इमिग्रेशन न करे त भलो आहे। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? ॾिसो न, हुनमें जेको अमेरिका जी जेका पंहिंजी पॉलिसी आहे जेके गैर क़ानूनी इमिग्रेंट्स आहिनि न वक़्तु हुजनि। असांखे बि हिकिड़ो मसइलो जेको आहे सो जेके रिफ्यूजीज़ आहिनि अफ़गानी तमामु घणा, तव्हां तक़रीबन 3 मिलियन आहिनि। हुननि जो वॾो मसइलो आहे लॉ एंड ऑर्डर आहे। साॻी तरह सां अमेरिका में बि इहो मसइलो हुयो
लेकिन जिते एतिराज़ माण्हुनि खे अचे पियो सो इहो थो अचे पियो त जे तरफ़ सां हायर हैंडेडनेस सां जेके इमिग्रेंट्स आहिनि अमेरिका में उन्हनि खे हथकड़ियूं ॿधी पेरनि में ज़ंजीरूं विधी ॿाहिरि मोकिलनि था पंहिंजे मुल्कनि में, या कुझु अहिड़ा बि आहिनि जेके सालनि खां उते रहनि था, फैमिलीज़ आहिनि उन्हनि जूं, उन जा ॿार उते पैदा थिया आहिनि, त उन में एतिराज़ अचे पियो। अदरवाइज़ आई थिंक इमिग्रेशन जे हवाले सां असांजी बि इहा रही आहे त कंहिं बि मुल्क जी जेका टेरिटरी उनखे को बि ॿी कैटेगरी जा माण्हू ग़लति तरीक़े सां ग़ैरक़ानूनी तरीक़े सां न पहुंचनि। जंहिंजो तालुक हुयो फ़लस्तीननि जे मोकिलनि जो सऊदी अरब थोरो वॾी ताक़त पैदा कनि, उहा उन में इहो इज़राइल जेको आहे प्राइम मिनिस्टर नेतन्याहू उन इहो हिकिड़ो सोचे छॾियो हुयो जॾहिं ट्रम्प चयो त भई हिननि सभिनी पैलेस्टीनियन खे असां जेके ग़ज़ा में आहिनि उनखे असां कंहिं टे मुल्क में ॿिया ॿिनि मुल्कनि में जॉर्डन ऐं इजिप्ट में कंदासीं, त हिन इहो चयो छो न हिननि सॼी पैलेस्टीन जी स्टेट ई सऊदी अरब में हली वञे। उनजे लाइ पाकिस्तान वॾो ऐं स्ट्रॉन्ग स्टेटमेंट कयो त जंहिंमें असां चयो हो त सऊदी अरब जे सां गॾु बीठा आहियूं, असांजो हिकिड़ो ब्रदर मुल्क आहे, असांजो हिकिड़ो इतिहादी मुल्क आहे, ऐं का बि अहिड़ी कोशिशि जंहिंमें उनजी सॉवरेनिटी ते का बि जेको सो केरु हथु खणे या उन ते का अहिड़ी ॻाल्हि करे जंहिंसां हुनखे नुक़सानु थिए उनजे ख़िलाफ़ आहियूं। ऐं पाकिस्तान जी स्टेटमेंट हिन मामले में ॾाढी वाज़े ऐं तमामु मुदलिल हुई, ऐं असां मुकमिल तरह सां सॉलिडेरिटी विद सऊदी अरब सां बीठा आहियूं। अच्छा, जीआर साहब, इहो बि असांखे ॿुधाइजो त जेका ख़ासि तौर ते हाणे पॉलिसीज़ जी पाण ॻाल्हि कयूं, ट्रम्प जे अचण खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं हलनि पियूं त हू पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत कंदो ऐं हू वर्ल्ड लेवल ते जेको आहे स्ट्रिक्ट पॉलिसी खणी ईंदो, उनखां पोइ हू वार्स खे वधीक प्रायोरिटी ॾींदो ऐं उनखां पोइ हू जॾहिं प्रेसिडेंट थी वियो आहे उनखां पोइ हिन टाइम ताईं तव्हां छा एनालिसिस कंदो त छा वाकई उनजी पॉलिसीज़ में गुज़िरियल हुनजे दौर खां ऐं हाणे जे दौर में का चेंजिंग आहे? हिन दफ़े को हू हिकु प्रॉपरली माइंडसेट खणी आयो आहे त वार्स जे बजाए पीस खे प्रायोरिटी ॾियणी आहे, ऐं ॿियो उनजूं जेके पाकिस्तान जे अंदरूनी मामला आहिनि उन्हनि में छा हू को मुदाख़लत करे सघे थो? ॾिसो, ट्रम्प 1 में ट्रम्प 2 में मुक़ाबले जी ॻाल्हि था कयो तव्हां, त उहो इहा त पहिरें में हुनजो अहिड़ो थोरो पावर घटि हुयो, इन करे जो सेनेट में कांग्रेस में हुनजी मुकमिल तरह सां हुनखे न हुई मेजॉरिटी। हिन दफ़ा त हुनखे गवर्नमेंट उनजे हथ में आहे, ॿई जेके हाउसिस ऑफ पार्लियामेंट जेको आहे हुनजो हाउस ऑफ कांग्रेस जेको आहे ऐं सेनेट उन में रिपब्लिकन पार्टी उन सां गॾु आहे। जेके हींअर रिसेंटली जेका नॉमिनेशन थी आहे उनजी मुख़्तलिफ़ कैबिनेट मिनिस्टर जी, उन में हालांकि एतिरा काफ़ी सारा अपॉइंटमेंट्स हुयूं जेके तमामु घणियूं कंट्रोवर्शियल हुयूं, उनजे बावजूद बि उन्हनि सभिनी खे सेनेट जेको आहे सो वक़्तु ई उन्हनि खे अपॉइंट कराए छॾियो आहे। मां कोन सम्झां हिन दफ़ा ट्रम्प खे का बि अहिड़ी लेजिस्लेशन पंहिंजे मुल्क जे लाइ या कंहिं ॿाहिरि टे मुल्क जे लाइ पास करण में को नुक़सानु थिए थो। हिन दफ़ा डेफिनेटली ट्रम्प टू जेको आहे सो वधीक एग्रेसिव आहे, वधीक पावरफुल आहे, ऐं पंहिंजे पावर सां ई उहो सभु डिक्टेशन सां ई जेके फ़ैसिला दुनिया जा बि ऐं पंहिंजे मुल्क जा करणु चाहे। अच्छा जीआर साहब, टीटीपी जंहिं हिसाब सां मामिलो आहे, टीटीपी जी डायरेक्टली या इनडायरेक्टली जेका पाकिस्तान में दहशतगर्दी में मुलविस आहे, ऐं अॼु तर्जुमान दफ़्तर ख़ारजा जो इहो ई चवणु हुयो त टीटीपी जेको आहे उहो संगीन मसइलो आहे, उन हवाले सां कोशिशि कजे पई त को मुस्तक़िल हल निकिरे। छा टीटीपी जो जेको इशू आहे उहो सर कीअं रिज़ॉल्व थींदो, ऐं पाकिस्तान में जेका दहशतगर्दी जी जड़ आहे उहा टीटीपी जे करे आहे, इन खे कहिड़े तरीक़े सां इन इशू खे रिज़ॉल्व कजे जीअं पाकिस्तान में दहशतगर्दी न थिए ऐं पाकिस्तान मुकमल तौर ते दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे सघे? इहो वॾो हिकिड़ो सवाल आहे। दहशतगर्दी जो पहिरियों ॾिसणो इहो तारीख़ आहे पाकिस्तान जो। अनफॉर्चुनेटली जेका अफ़गानिस्तान सां तालुकात हुआ या अफ़गानिस्तान जा जेके क्राइसिस हुआ उन में पाकिस्तान जो जेको अमल रखो उनजे करे अहिड़ा काफ़ी सारा जेके आहिनि से एलिमेंट्स जेके हाणे दुबारा वरी पाकिस्तान जे ख़िलाफ़ थी विया आहिनि, ऐं असां सभिनी जी तवक़ो जे ख़िलाफ़ इहा उमेद हुई त तालिबान जे अचण खां पोइ पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो बहितरीन दोस्ताना माहौल ठहंदो अफ़गानिस्तान सां। लेकिन असां इहो ॾिठो त अफ़गानिस्तान उन तमामु ॿियनि जेके मिलिटेंट ग्रुप्स आहिनि जंहिंमें टीटीपी ख़ासि तरह सां फहरिस्त आहे, उन्हनि खे उते पंहिंजे टेरिटरी में पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेके इक़दामात आहिनि उन खां पुॼे नथो। ऐं असां लाइ हाणे सभ खां वॾो मसइलो जेको चैलेंज
जो जो तव्हां जो हल चाहे हल इहो आहे त अफ़गान हुकूमत सां असांखे ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे जेका हले थी त हू ऐं हुन ते इंटरनेशनल बार बि प्रेशर बि आणणु घुरिजे, रीजनल प्रेशर बि आणणु घुरिजे, ज़ाहिर ॻाल्हि ॿोल सां कजे, लड़ाई सां न कजे त हू पंहिंजी ज़मीन खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ कंहिं बि एलिमेंट खे इस्तेमालु करणु न ॾियनि ऐं अंदरूनी तरह सां असांखे पंहिंजा सिस्टम जेके आहिनि हू फाइट टेररिज़म उहे ठीकु करणु घुरिजनि ऐं जेके असांखे अहिड़ा एलिमेंट्स आहिनि पाकिस्तान जे हदूद जे अंदरि जेके TTP खे सपोर्ट कनि था उन्हनि खे डेफिनेटली यूटिलाइज़ कनि ऐं उन्हनि खे जेको कानूनी तरीक़ो आहे उन सां उन्हनि जो रद्द अमल कयो वञे। अच्छा जी साहब अवां डायलॉग जी ॻाल्हि कई त डायलॉग तो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा आया आहिनि अफ़गानिस्तान हुकूमत सां इन मामले ते ऐं इन में कहिड़ो हर्डल कहिड़ो पेश अचे पियो जंहिंजे करे हिन वक़्त ताईं मुसलसल जेका आहे टेररिज़म पाकिस्तान में वधे पई ऐं कंट्रोल न पई थिए। पाकिस्तान जी जेके इदारा आहिनि उहे हिन हवाले सां वॾी स्ट्रगल कनि पिया ऐं पुरुमीद बि आहिनि, पर हर्डल्स कहिड़ा आहिनि इन हवाले सां त इन जो आख़िर हल छा आहे ऐं कहिड़ी मुश्किलात अचे पई दहशतगर्दी खे कंट्रोल करण में? जी पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो शिकार आहे फिफ्थ जनरेशन वॉर जो। जेके पाकिस्तान में हुकूमतूं आहिनि, रीजनल बि आहिनि, के ॿाहिरि जूं बि आहिनि, के अंदरूनी बि आहिनि, उहे उन सभिनी जो हिकिड़ो गठजोड़ आहे। उन गठजोड़ करे पाकिस्तान जेको टेररिज़म खे मुकमिल तरह सां न सघियो आहे, कंट्रोल करे सघियो आहे, जंहिंमें असांजी पंहिंजूं कमज़ोरियूं बि आहिनि ऐं गॾोगॾु जेको आहे सो ॿाहिरीं मुदाख़लत बि आहे। सो ॿाहिरीं मुदाख़लत खे बि ख़तमु करणो आहे, गॾोगॾु पंहिंजी जेका कैपेसिटी आहे फाइट टेररिज़म उहा बि असांखे मेंटेन करणी आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी GR बलोच साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन पाण अॼु जे प्रोग्राम में जेका आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसूं पंहिंजे तजिया निगार सां, जंहिंमें तजिया निगार जो इहो चवणु हुयो त ही ट्रंप जेको आहे उन अमेरिका पारां जेका जदीद टेक्नोलॉजी ॾियणु ऐं जदीद टेक्नोलॉजी जेके हथियार आहिनि उहे इंडिया खे ॾियण जो ऐलान करणु, इहो ज़ाहिर आहे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो अगेंस्ट फ़ैसिलो आहे, छाकाणि त पाकिस्तान ऐं इंडिया जा जेके रिलेशन्स आहिनि उहे हिस्टोरिकली ख़राबु रहिया आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे हथियार या जहाज़ या कुझु मिलंदो जदीद टेक्नोलॉजी जा त उन मां इनडायरेक्टली पाकिस्तान खे नुक़सानु थींदो। ऐं इन हवाले सां ई तर्जुमान जी दफ़्तर ख़ारजा जी पाण ॻाल्हि ॿोल बि ॿुधी ऐं उन्हनि जो बि इहो ई चवणु हुयो त हीउ जेको फ़ैसिलो आहे उहो करारदाद सलामती काउंसिल जी करारदाद जे अगेंस्ट फ़ैसिलो आहे, हिकु तरफ़ फ़ैसिलो आहे ऐं हिकु तरफ़ ऐलान आहे, छाकाणि त ॿिनि कंट्रीज़ जे विच में जेको हिकिड़ो कन्फ्लिक्ट रहियो आहे उन हवाले सां कंहिं इंडिविजुअल हिक खे सपोर्ट करणु इहो ज़ाहिर आहे इट मीन्स के उनखे वार्स में घेरण जे बराबरि आहे। सो नाज़रीन जेको प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।